नाल राजणो तेरे लगियां दिलियां इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे ओ नाल माहियो तेरे लगियां दिलियां नाल राजणो तेरे लगियां दिलियां इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे किबला राजा काबा राजा किबला मालिक मेरा मजिया वाला मालिक मेरा मजिया वाला सजदा कीता राजड़ नू दिल सजदा कीता राजड़ नू असां सिर कदमां विच धर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे हो नाल माहियो तेरे लगियां दिलियां नाल राजड़ो तेरे लगियां दिलियां इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे इश्क भलेरा भेला राजेदा इश्क भलेरा हो या सवाया वक्त भी मेरा हो या सवाया वक्त भी मेरा क्या कर सी मोला दोज़ख मैनू क्या कर सी मोला दोज़ख मैनू असां यार तवक्कल कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे ओ नाल माहियो तेरे लगियां दिलियां नाल राजणो तेरे लगियां दिलियां इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे लिखिया की वे किस्मत कीता लिखिया की वे किस्मत कीता भर के प्याला प्रेम दा पीता भर के प्याला इश्क दा पीता रंग लगाया राजड़ नू दिल रंग लगाया राजड़ नू असां इश्क तुरा बल कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे ओ नाल माहियो तेरे लगियां दिलियां नाल राजणो तेरे लगियां दिलियां इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर 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 बैठे। जी अस्सलाम वालेकुम प्यारा प्यारा सिंधवासियों कियां आयो तुम सब ठीक आयो
उम्मीद कयां थी तव्हां सभु ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। अॼु थोरी मुंहिंजो जेको आहे तबियत नासाज़ आहे, थोरो गलो ख़राबु आहे, तबियत ख़राबु आहे। इन करे हमेशह चवंदी आहियां त सियारो जॾहिं असां वटि ईंदो आहे त असां जल्दी जल्दी छा कंदा आहियूं, मतिलबु थधो पाणी पीअंदा आहियूं। थधो पाणी पीअण सां गॾु असां उहे शयूं यूज़ कंदा आहियूं जेको असांजे गले जे लाइ तमामु ख़राबु हूंदियूं आहिनि। पर हमेशह जॾहिं बि तव्हांजो गलो बि ख़राबु थींदो आहे त तव्हां हमेशह मां छा कंदी आहियां त चांहि ठाहींदी आहियां, ज़बरदस्त गरम गरम चांहि ठाहींदी आहियां। सो बि टपाल मेज़बान जी चांहि ठाहींदी आहियां। बहितरीनु चांहि आहे टपाल मेज़बान जी। ऐं बिल्कुलु हिकिड़ी ख़ुशख़बरी तव्हां सभिनी खे ॾींदी हलां त टपाल मेज़बान जो जश्न जमालो थी रहियो आहे। जश्न जमालो में शामिलु थियण जे लाइ तव्हां सभिनीनि खे छा करिणो पवंदो, हिकिड़ो पैकेट वठिणो पवंदो कंहिं बि साइज़ जो टपाल मेज़बान जो। उन खां पोइ चांहि इंजॉय करे तव्हां टपाल मेज़बान जो जेको ख़ाली रेपर हूंदो उन खे फिल करे पंहिंजे कंहिं बि पाड़े में नज़दीक बॉक्स ऑफिस हूंदो हुन में उनखे तव्हां विझी छॾियो। ऐं उन खां पोइ शामिलु थी वञो जश्न जमालो जी कुरानंदाज़ी में, जंहिंमें तव्हां खोड़ सारा क़ीमती इनामात बि हासिलु करे सघो था। ऐं ज़बरदस्त गेम शोज़ थियण वारा आहिनि पूरी सिंध में। त पोइ जल्दी जल्दी सां जेको आहे टपाल मेज़बान जो कोई बि रेपर वठी करे कंहिं बि साइज़ जो उनखे चांहि यूज़ करे, चांहि खे इंजॉय करे ऐं ख़ाली रेपर खे फिल करे बॉक्स ऑफिस करे छॾियो ताकी तव्हां शामिलु थी वञो असांजे जेको आहे टपाल मेज़बान जी कुरानंदाज़ी में। शोभी भाई असां सां गॾु आहिनि। शोभी भाई खे मां वेलकम कंदसि, भलीकार कंदसि। शोभी भाई कैसे हैं? अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम फराब, बिल्कुल ठीक हूँ। आपने कहा मौसम वाकई वही उसका भी कुछ असर है। और बाकी अल्हम्दुलिल्लाह शुक्र है पूरे सिंध में, पूरे कराची में ज़बरदस्त मज़ा आ रहा है क्योंकि अच्छे खाने, अच्छे ड्राई फ्रूट, अच्छे कपड़े पहनने की वेयरिंग अच्छा मिल रही है। बिल्कुल। अच्छा, आपको देख के मुझे पता चल रहा है ना कि सर्दी आ गई है एक तरीके की ना। आप तो मुझे देख के सोच रही हैं यहाँ पे बर्फ गिर रही है। मैंने भी आज शाल वाल पहनी है, मैंने कहा भाई बड़ी सर्दी हो रही है और उस हिसाब से जो है ना हम अपने जो हमारे नाजरीन हैं उनके सर्दी में गर्मा गर्म गाने भी जो है वो हमारे इस शो में ज़बरदस्त चलेंगे। तो आपको भली कार कहती हूँ जी वीवर्स। त पोइ असांजा गेस्ट भी पहुची चुका आहिनि ऐं तव्हांखे जेको आहे मां थोरो वेट कराईंदसि। त पोइ केॾा बि न वञो, ब्रेक वठूं था, वापसि मोटी अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक नाज़रीन, सभिनि खे भली कार चवां थी अमां जे पंहिंजे शो सिंध म्यूज़िक में। ॿियो ॿुधायो तव्हां सभु कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद कयां थी तव्हां सभु ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा पंहिंजे पंहिंजे घरनि में, पंहिंजे पंहिंजे प्यारनि सां, दिलवारनि सां। ऐं बिल्कुलु तव्हांजो असांजो साथ रहंदो 4 खां 6 वॻे ताईं। अॼु जेकी शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहे उन्हनि बचपन खां मीन्स नंढे हूंदे खां वठी करे हिन राग जी दुनिया में क़दम रखियो आहे। उन्हनि काफ़ी सफ़र जेको आहे उहो इन राग जी दुनिया में गुज़ारियो आहे। अचो उन्हनि खे अॼु उन्हनि सां मालूमात कयूं था त हुननि जो सफ़र कीअं गुज़रियो। ऐं काफ़ी टैलेंटेड आहिनि, सुरीली आवाज़ आहे, तमामु बहितरीनु शख़्सियत, तमामु बहितरीनु आर्टिस्ट असां सां गॾु मौजूदु आहिनि। सिंगार अली दश्ती साहब, भलीकार, अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तव्हांखे वेलकम कयां थी सिंध म्यूज़िक में। तबियत वग़ैरह ठीकु आहे तव्हांजी? अल्लाह जो शुक्र दुआ। बिल्कुलु मौला तव्हांखे सलामत रखे। कीबोर्ड ते उहे बि मां शोभ भाई खे वेलकम करे चुकी आहियां, वरी ॿीहर हिकु भेरो वरी शोभ भाई आपको भलीकार। ऐं ढोलक ते असां सां गॾु मोहम्मद अली आहे। मोहम्मद अली अस्सलाम वालेकुम, तव्हांखे भलीकार। सिंगार अली दश्ती साहब, जीअं त मूंखे ख़बर आहे त नंढे हूंदे खां वठी करे तव्हां इन राग जी दुनिया में क़दम रखियो आहे। जी हाँ बिल्कुल। छा सोचियो हुयो, कीअं राग जी दुनिया में तव्हां सोचियो त मां सिंगर थियां ऐं नंढे हूंदे खां ई तव्हां जेको आहे ॻाइणु शुरू थी वियो? कुझु पंहिंजी जर्नी शेयर कयो असां सां। उन टाइम में टेलीविज़न हलंदी हुयूं, ॾिसंदासीं। ये पुरानो टाइम हुयो 20 साल पहिरियां। सही। टेलीविज़न हलंदी, पीटीवी हलंदी, ॾिसंदा हुआसीं फनकार। उतो असांखे बि शौक़ु थियो त असांजी दिलि चए पई थोरो असांखे बि कुझु कयूं। सही। पर ज़िंदगी जो सफ़र ईअं गुज़रियो, कॾहिं हिन शौक़ में, कॾहिं पंहिंजी वरी ॿी ज़िंदगीअ में इहो शौक़ु ईअं हलंदो रहियो। अच्छा, इन खे तव्हां शौक़ जे हिसाब सां तव्हां इन खे हलायो आहे। जॾहिं असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां उन टाइम ते एजुकेशन में हूंदो, पढ़ंदा हूंदो, ॿार हूंदो, त घर वारनि तव्हांखे कॾहिं रोकियो टोकियो त न बाबा तव्हांजी उमिरि कोन्हे, छाजे करे तव्हां सिंगिंग में पियो था, तव्हां पढ़ाई कयो? न, घर वारनि कोन रोकियो, छो त मुंहिंजो वालिद खे पाण खे शौक़ु हुयो, ॻाईंदो हुयो। अच्छा, उहो बि ॻाईंदा हुया? बिल्कुलु। अच्छा, मतिलबु ईअं शौक़िया ॻाईंदा हुया? बिल्कुलु शौक़िया। मुंहिंजो मामो हुयो, उहो बि ॻाईंदो, मतिलबु असांजे ख़ानदान में हुया 2-3 शौक़िया ॻाईंदा हुया, कॾहिं टीवी वग़ैरह ते न ॻायो आहे? अच्छा, त उन्हनि चयो त ठीकु आहे तव्हांजे पोइ हिन हिसाब सां खून में शामिलु थी वियो। बिल्कुलु। त तव्हांखे बि शौक़ु थियो त घर वारनि तव्हांखे चयो न तव्हां भले ॻायो, कोई इशू न आहे। ठीकु आहे, केतिरी एज हुई तव्हांजी जॾहिं तव्हां ॻाइणु शुरू? तक़रीबन 14-15 साल जो हुया। 14-15 साल खां वठी कॾहिं स्कूल में नातूं वग़ैरह पढ़ियूं हूंदियूं? हाँ, ईअं ॻाराईंदा बि हुया उस्ताद असांखे, ईअं उते ॻाराईंदा बि हुया। अच्छा जी हाँ। त मतिलबु यादि आहे को पहिरियों स्टेज कहिड़ो हुयो जेको तव्हां एज़ अ प्रोफेशनल क़दम रखियो हुजे फील्ड में? जहिड़े टाइम असां बाबा खे मूं चयो त मूंखे सिखणो आहे त मुंहिंजो उस्ताद मूंखे छॾिया उस्ताद शाहनवाज़ फ़क़ीर वटि।
अच्छा उते वियासीं। उस्ताद जीअं मूंखां ॻारायो त मां लय में सुर में ॻायां पियो। हा त पहिरियों उहो ई प्रोग्राम हुयो दरगाह फतेहपुर शरीफ़। पहिरियों ई प्रोग्राम असां साईं सादिक शाह जे अॻियां कयोसीं। उते तव्हां मतिलबु पहिरीं दफ़ा उते पहिरीं ॻायो दफ़ा उते ॻायो आवाम जे अॻियां? बिल्कुलु त आवाम जे कॾहिं अॻियां। हिचकिचाहट महसूसु थी त माना छो त हिकिड़ो ॿार जेको स्कूल में ॻाए थो उहा ॻाल्हि ॿी हूंदी आहे ऐं एतिरी सारी आवाम जे अॻियां एज़ अ प्रोफेशनल सिंगर थियणु त हिचकिचाहट महसूसु बसि थोरी घणी शुरूआत में हा बसि थोरा ॿ लफ़्ज़ चयोसि उहा हिचकिचाहट ख़तमु ठीकु आहे। पोइ तव्हां जेको आहे राग जो सफ़र शुरू थियो जी तव्हांजो, हा। केतिरा साल उस्ताद वटि सिखिया? तक़रीबन 8-10 साल उस्ताद वटि वियासीं। 8-10 साल हिकिड़े रांदि उस्ताद खां? रांदि ई उस्ताद वटि, घर में नंढा हुआसीं हुन सां रहंदा हुआसीं। मतिलबु फैमिली हुई ईअं एतिरो सम्झ। जुनून हुयो तव्हांखे? बिल्कुलु। इहो जुनून बि असां ॾिसूं था। फर्स्ट में असांखे कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? हा सुठो शाइर आहे बशीर साहब बुकेजे जो गानो आहे। जी सुठो गीत आहे तव्हांखे उहो ॿुधाईंदो। जी बिस्मिल्लाह। सजनी सारी रात ओ मुझी रोई दे गुजरी। ओ सजन सारी रात मुझी रोई दे गुजरी। ओ अखिल मजामी वसंदे ॾींहं थियो। वॾा ॾींहं गुज़रिया वॾी सिक लॻी आ वॾी देर कई थी। वॾा ॾींहं गुज़रिया वॾी सिक लॻी आ वॾी देर कई थी। मूंखां तुंहिंजी शायदि हाणे वॾा ॾींहं गुज़रिया वॾी सिक लॻी आ वॾी देर कई थी। मूंखां तुंहिंजी शायदि हाणे दिलि भॻी आ वॾी देर कई थी। धरतिया जे सीने ते सावक फुटिया। मथा बियो सियारो सजण वियो अची। ऐं धरतिया जे सीने ते सावक फुटिया।
हर के बणी अज गुलन जी सगिया वडी देर कई वडा ॾींहं गुज़रिया वडी सिक लगिया वडी देर कई मुखां तुंहिंजी शायद हाणे दिल भगिया वडी देर कई थी ककर सावणीअ में वसे वॾा फड़ोज तुंहिंजो नाम खणंदे बशीर रोआतियां ककर सावणीअ में वसे वॾा फड़ोज तुंहिंजो नाम खणंदे बशीर रोआती प्रेमी मींह में जीअं कपमदी झुगिया वॾी देर कई वॾा ॾींहं गुज़रिया वॾी सिक लगिया वॾी देर कई मुखां तुंहिंजी शायद हाणे दिल भगिया वॾी देर कई वॾी देर कई वाह 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 बेहतरीन बेहतरीन तमामु सुलझियल शाइरी आहे ॾाढी सुठी शाइरी आहे सुठो शाइर आहे सिंध जो मशहूरु शाइर आहे बशीर मुके जो उहे तव्हां कहिड़ी सिंफ़ पसंदि आहे तव्हांखे शाइरी जे हिसाब सां मतिलबु गज़ल ॻाईंदा आहियो पसंदि आहे तव्हांखे गीत पसंदि आहिनि फोक गीत पसंदि आहिनि फोक गीत तव्हां मतिलबु तव्हांखे छा थो लॻे त मां सुठो ॻाए वेंदो आहियां उहे तव्हांजी जेकी आवाज़ु आहे उहा मतिलबु गज़ल टाइप जी आहे मतिलबु आर्टिस्ट जे हिसाब सां हर रंग तव्हांजो जेको आहे तव्हां ते सूट कंदो आहे इहो जेको गज़ल टाइप जो ॾाढो सुठो ॻायो आहे तव्हां गमगीन शाइरी वणंदी आहे गमगीन शाइरी तव्हांखे पर्सनली वणंदी आहे अच्छा कॾहिं शाइरी पाण कई आहे न न शाइरी पाण न कई आहे ओके जी त पोइ ब्रेक वठूं था रिवर्स जी रिवर्स पोइ कॾहिं बि न वञो वापसी मोटी अचूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ जी वेलकम बैक नाज़रीन सभिनीनि खे भली कार चवां थी अवां जे पंहिंजे शो सिंध म्यूज़िक में अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि सिंगार अली दश्ती साहब ख़ूबसूरत कचेरी हली रही आहे ख़ूबसूरत कलाम ॿुधी रहिया आहियूं अच्छा हिकिड़े रागी जे लाइ जेको आहे रियाज़ तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे त तव्हां पंहिंजे रियाज़ खे केतिरो टाइम ॾींदा आहियो पंहिंजे हिन ख़ूबसूरत हुनर खे केतिरो टाइम ॾींदा आहियो असल में मुंहिंजो स्टूडियो बि आहे रिकॉर्डिंग कंदा आहियूं हा उहो मूंखे ख़बर आहे मां उन ते उनजे करे थोरो पाण खे टाइम घटि मिलंदो आहे अच्छा रियाज़ करण जे हिसाब सां पोइ जेतिरो ई टाइम मिलंदो आहे त थोरो जेको थींदो आहे उहो करे छॾंदा आहियूं मतिलबु केतिरो टाइम मिलंदो आहे 5 मिंट 10 मिंट कलाक खनि कॾहिं कलाक कॾहिं 2 कलाक मिलंदो आहे कॾहिं त मिलंदो ई कोन्हे अच्छा जी हा अच्छा तव्हांजो स्टूडियो बि आहे जीअं तव्हां सभिनी जी रिकॉर्डिंग्स वग़ैरह बि कंदा आहियो त उन में वञणु कीअं थियो छो त हीउ हिकिड़ो ॿियो सिस्टम आहे ॻाइण जे हिसाब सां छो त हीउ मां चवंदी आहियां त 24 कलाक फुल जॉब आहे ऐं जेको स्टूडियो आहे उहो बि ईअं ई आहे आहिनि हिक ॿिए सां वाबस्ता पर मतिलबु कमु अलॻि अलॻि आहिनि त स्टूडियो जो कमु कंहिंखां सिखिया वरिती ऐं कीअं ज़हन में आयो त मां हाणे माण्हुनि जा ॿियनि आर्टिस्टनि जा सॉन्ग्स जेका आहिनि रिकॉर्ड कयां इहो मूंखे पंहिंजो शौक़ु हुयो हिकिड़ो त मां मतिलबु नंढड़ो हिकिड़ो स्टूडियो घर में खोलींदुमि सिर्फ़ु पंहिंजे लाइ सही जेको मां करणु चाहियां पियो त उहो पंहिंजे लाइ मां कंदुमि सही पोइ असां हीउ सामान सॼो वठी आयासीं रखियोसीं ईअं घर में ई उतां खां पंहिंजे उते सेटअप सॼो हयुमि तो दोस्तनि ॿुधो त उहे अचणु शुरू थिया बाबा हीअ मुंहिंजे लाइ आहे पंहिंजे लाइ अचे तुंहिंजे लाइ आहे त असांजे लाइ बि आहे अच्छा हीअ केतिरो अरसो थियो आहे हिन शइ खे हिन खे 7-8 साल थिया आहिनि 7-8 साल थिया आहिनि त बसि इहो मुंहिंजी रोज़ी थी वई बसि ही तव्हांजी रोज़ी थी वई हाणे मुंहिंजे ख़्याल सां पंहिंजा त तव्हां न ठाहींदा हूंदव ॿियनि जा ठाहींदा न पंहिंजा बि ठाहींदा आहियूं अच्छा जी हा एल्बम पंहिंजा बि अॼुकल्ह मुंहिंजे ख़्याल सां उहो कमु हली वियो आहे जेको ट्रैकनि ते ॻाईंदा हुया जी हा कहिड़ो माहौल पियो हले अॼुकल्ह तव्हां वटि छो त हर क़िस्म जा आर्टिस्ट ईंदा हूंदा ट्रैकनि वारो माहौल हले थो हिकिड़ो हूंदो हुयो त हिकिड़े ट्रैक ते 5 आर्टिस्ट ॻाइनि पिया अॼुकल्ह जेको आहे फ्रेश कमु हले पियो हाणे यूट्यूब जो दौर आहे हा यूट्यूब जो दौर आहे त उन हिसाब सां मालूम करण थी चाहियां ठाराईंदा आहिनि ट्रैक ठाराईंदा आहिनि फ्रेश ठाराईंदा आहिनि जी हा बाक़ी हू एल्बम जेकी 20 हिकिड़ी एल्बम में 20 उहे ख़तम थी विया उहो ख़तम थी विया उहे बिल्कुलु जीअं असांजी प्रोडक्शन आहे एस ज़ारा प्रोडक्शन मुंहिंजो चैनल आहे यूट्यूब जी
तो हुनजे लाइ अगरि मुंहिंजी कंपनी जा ट्रैक आहिनि त उनखे 5-10 दफ़ा ॻाइजी थो वञे, छो त असांजा उहे रजिस्टर हूंदा हाँ, आहिनि। सही। बाक़ी आम ट्रैक ॿिए कंहिं सिंगर जा उहे शादी जे लाइ आहिनि के सुठा ट्रैक, बाक़ी कुझु सही। अच्छा, रिकॉर्डिंग जेके असां कंदा आहियूं उहो बि कमु हिकिड़ो अलॻि आहे, जेको ट्रैक ठहंदो आहे उहो कमु वरी अलॻि आहे। अलॻि आहे। त तव्हां छा ट्रैक बि ठाहींदा आहियो? बिल्कुलु ठाहींदा आहियूं। अच्छा, मतिलबु सॼो कमु पाण कंदा आहियो? सॼो कमु पाण कंदा आहियूं। पहिरीं जॾहिं इंस्ट्रूमेंट हूंदा हुया, पहिरीं जॾहिं गाना रिकॉर्ड थींदा हुया त बाजो, तबलो, हर शइ अलॻि हूंदी लाइव हुई। वॼाईंदा। हींअर जेको आहे हर शइ हिकिड़े कीबोर्ड में आहे। त कंप्यूटराइज़ थी वियो आहे, त हीउ सेटअप सॼो थी वियो आहे, लूप मिलनि था, लूप पिया आहिनि। लूप मिलनि था। बिल्कुलु सही। सॉफ्टवेयर आहिनि, उतां बि ठही था वञनि, सॼो कमु हिकिड़ी जॻह ते थिए थो। इहा सहूलियत आहे। हुन दौर में 15,000 20,000 में हिकिड़ो सॉन्ग पियो थिए। हाणे त ग़रीबनि जे लाइ सहूलियत थी पई आहे, नंढा नंढा सिंगर आहिनि, 2-3 हज़ार खयूं था अचनि, उनजो शौक़ु पूरो थो थी वञे। त पोइ इंशाल्लाह तव्हां सां राब्तो कबो। कॉल असां सां गॾु ॾिसूं केरु आहिनि। जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी फराक कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो भेण? बिल्कुलु ठीकु ठाक। केरु असां सां गॾु आहिनि, नालो ॿुधायो? हाकिम अली सियाल खानपुर मार ज़िले घोटकी खां। आदि भलीकार घोटकी वारा जियो, कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह। अॼु जेको फनकार विहारियो थो अल्हम्दुलिल्लाह, सिंगार हली त सॼा थकी राहे छॾिया। परदेसी जो हिकिड़ो बोल ॿुधायईं। महिरबानी भाउ, महिरबानी। सारे छॾे अला आबाद कंदोसि। इहे धुन अहिड़े नमूने ॻाईंदो आहे त असांजो हां ठरे। डायरेक्टर खे सलाम आहे। वाह वाह वाह, ज़बरदस्त। तव्हां ॻाल्हाए सघो था सिंगार सां? कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? बाबा अलाह जो शुक्र, तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह, फर्स्ट क्लास। अदा महिरबानी, इहो तव्हां जेकी धुन ॿुधाई परदेसी जे बारे में, जी जी, इहो गमगीन मूड में हिकिड़ो इन धुन ते हिकिड़ो ॿियो ई ॿुधाए छॾींदे तो जा एहसान थींदा। इंशाल्लाह 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 ॿुधाईंदासीं। हा, थोरी नंढड़ी धुन मां बि ॿुधाईंदुमि तव्हांखे। अदी फरा जी जी, ॿुधायो था, ॿुधायो। हिकु वार वा वञ सिकां लहे सां, दिला ॼावे गाली, दिला ॼावे गाली। वाह। सारियां दसे सां हिकु वार आ वञ वे सिकां लहे सां। वाह। पीरा फ़कीरा जमन तां विदेसा, वाह वाह वाह। वंडे सां जुमि पैसा हिकु वार आ वञ वो सिकां लहे सां, दिला ॼाण ॻाल्हि सारियां नसीर सां। अब्दुल गफूर शेख फातिकाबाद में तव्हांजो प्रोग्राम ॾिसे थो, उन खे बि डेडिकेट कयूं। तव्हां सिंगार साहब खे चवंदासीं उन जे नाम ते हिकिड़ो कलाम ॿुधायो, उन दोस्त खे डेडिकेट करे। सभिनी पूरो तव्हांजो प्रोग्राम ॾिसे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांखे ॿुधायूं था, वॾी महिरबानी, कमाल, बहितरीन। ऐं जेको हाणे कलाम ॻाईंदा उहो तव्हांजे दोस्तनि जे नाम हूंदो। हाणे छा ॿुधाईंदो? हाणे सुठो गीत आहे, असांजो सुठो शाइर आहे मारम लाशारी साहब जी, उनजो गीत आहे जी, उहो ॿुधायूं था तव्हांखे। चार डी प्यार करे हाणे वही तू दूर, चार डी प्यार करे हाणे वही तू दूर। ओ कई केडो कलूर जमाल दीन सुमरो चोडी जे चंद्र वांगे बरी पियो जनम, नेण थो खणी रे मुखे तीर थो हणी, तीर थो हणी मुझी दिल में तू खणी, तीर थो हणी मुझी दिल में तू खणी। सारे आशिक छड्या थी केई कवा, नेण थो खणी रे मुखे तीर थो हणी। चोडी जे चंद्र वांगे बरी पियो जनम, नेण थो खणी ओ मुखे तीर थो हणी, तीर थो हणी
मुझी दिल में तू खड़ी सारे आशिक छड़िया केई कबाम नेड़ तू खड़ी रे मुखे तीर तू हणी चोड़ी है जे चंद्रमा के बरी प्यो जना नेड़ तू खड़ी रे मुखे तीर तू हणी प्यार प्यार तू आही दिलवार तू आही प्यार तू आही दिलवार तू आही पाए पाकुर मिठा पो थी दई सवा नेड़ तो घणी वो मुखे तीर तो हणी मुझी दिल में तू खणी तीर तो हणी मुझी दिल में तू खणी सारे आशिक छजा केई कवा नेड़ तो खड़ी रे मुखे तीर तो हणी चोड़ी है जे चंद्रमा के बरी प्यो जना नेड़ तो खड़ी ओ मुखे तीर तो हणी सोहरा अचल पर आही सबन खाजोर तू चैन सुबन मां सोहरा अचल पर आही सबन खाजोर तू सेवर जो कसम सच थो जमामा मोरन खाही मोर तू चीजल जो कसम सच थो जमामा मोरन खाही मोर सोहणो तू आही मन मोहण तू आही सोहणो तू आही मन मोहण तू आही आही लालण सफाला जवा देड़ तो खड़ी ओ मुखे तीर तो हणी चोड़ी है जे चंद्रमा के बरी प्यो जना देड़ तो खड़ी ओ मुखे तीर तो हणी मुझी दिल में दिल में तू खड़ी सारे आशिक छड़िया केई कवा नेड़ तो खड़ी ओ मुखे तीर तो हणी चोड़ी है जे चंद्रमा के बरी प्यो जना नेड़ तो खड़ी ओ मुखे तीर तो हणी पकाई करना यार किनारा ओ महर मुसा तुझे दे पकाई करना यार किनारा ए लख लगे या हजार लगे पर छड़बो न तो के प्यारा लख लगे या हजार लगे पर छड़ बोला तो खे प्यारा बुद्धिला गर्द लाशारी जो अर्ज बुद्धिला गर्द लाशारी जो अर्ज बुद्धिला गर्द लाशारी जर्द बुद्धिला गर्द लाशारी जो अर्ज आही लीडर वडो तू नवा नेड़ तो खड़ी ओ मुखे तीर तो हणी तीर तो हणी मुझी दिल में तू खड़ी तीर
माना सजी कायनात जी खूबसूरती हिकिड़े कलाम में शामिल थी है। क्या बात है, बेहतरीन शायरी, बेहतरीन गायकी। तो पोइ ब्रेक वठूं था व्यूअर्स, केॾा बि न वञिजो, वापसी मोटी अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक नाज़रीन, सभिनी खे भलीकार चवां थी। अवां जे पंहिंजे शो सिंध म्यूज़िक में अवां जो असांजो साथ रहंदो 4 खां 6 वॻे ताईं। असां वटि ज़बरदस्त सिंगार अली दश्ती साहब बेहतरीन आर्टिस्ट मौजूदु आहिनि, ख़ूबसूरत कचेरी हली रही आहे। अच्छा, तव्हां जेकी ॻाल्हि कई त मां जेको आहे गाना रिकॉर्ड वग़ैरह बि कंदो आहियां, ऐं मतिलबु तव्हां हर हिसाब सां ॻाल्हि कई। मूंखे इहो ॿुधायो, जेको एतिरो सारो कमु आहे, जीअं 8 इंस्ट्रूमेंट या 7 इंस्ट्रूमेंट जी जॻह ते हिकिड़ी शइ अची वई आहे, छा हीअ असांजे लाइ फ़ाइदो आहे या मौसीक़ी जो नुक़सानु आहे? फ़ाइदो आहे, नुक़सानु कोन्हे। अच्छा, थोरो वाज़े कयो त छा फ़ाइदो आहे? ऐं फ़ाइदो इहो आहे त नंढा नंढा जेके सिंगर आहिनि परेशान हूंदा रिकॉर्डिंग जे लाइ, किथे वञण जे लाइ डेट वठंदा, 2-2 3-3 महीना गुज़री वेंदा, जेको कमु को थींदो ई कोन हुयो। हाणे त उन्हनि जे लाइ इहा सहूलियत आहे, अचनि था, उनजो शौक़ु पूरो थो थी वञे। अच्छा, हिकिड़े गाने खे ठाहिण में, माना हिकिड़ो सॉन्ग ठाहिण में केतिरो टाइम लॻंदो आहे? मतिलबु तव्हां केतिरो टाइम वठंदा आहियो? मतिलबु ओॾीमहिल जो ओॾीमहिल थी वेंदो आहे या 2-3 ॾींहं लॻंदा आहिनि? कुझु माण्हू त महीनो लॻाईंदा करिणो पवंदो आहे। अगरि ओड़ी टाइम ॾियणो ॾेई सघूं था, अगरि न आहे त उन्हनि खे, अगरि ईअं चवंदासीं त डेली वेठा हूंदा हुते, उनखे चवंदा 2 ॾींहंनि खां पोइ खणी वञे। सही, इन सवाल खे मां कंटिन्यू कंदसि। असां वटि कॉल मौजूदु आहे, ॾिसूं असां सां गॾु केरु आहिनि। जी अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु ठाक, भलीकार। केरु असां सां गॾु आहिनि? भलीकार भलीकार, कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। प्रोग्राम जे बारे में ॿुधायो, कीअं पियो लॻे तव्हांखे? जी जी जी, ॻाल्हायो ॻाल्हायो। जी ॻाल्हायो। जी बाबा जी। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हक़ मौजूद बाबा, हक़ मौजूद। जी बाबा, इंशाल्लाह इंशाल्लाह। जी जी, तव्हांखे बिल्कुलु ॿुधायूं था। असल में तव्हांजी आवाज़ सफ़ा घटि पई अचे। बिल्कुलु तव्हांखे ॿुधायूं था, वॾी महिरबानी कॉल करण जूं। अच्छा जी, सवाल जो सिलसिलो जेको आहे उहो पे जारी सही रहंदो, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में ईंदी आहे त मतिलबु ठीकु आहे, ॿियनि जी रिकॉर्डिंग असां करे सघूं था, पंहिंजी पाण रिकॉर्डिंग कीअं कंदा आहियो? मैं कॾहिं तो ॿाहिरि वेंदो, मुंहिंजी रिकॉर्डिंग सभु मां पंहिंजो पाण कयूं, जेके बि मां एल्बम कयूं। जी हा। मतिलबु कहिड़े अंदाज़ में मतिलबु गाना तव्हां कया आहिनि? पंहिंजा केतिरी एल्बम्स कयूं आहिनि, कुझु यादि आहे? तूं ट्रेकनि ते त घणा ई कया आहिनि, तक़रीबन 40-50 एल्बम कयो आहे ट्रेकनि ते। 40-50 एल्बम करे चुका आहियो। हिकिड़ी एल्बम में घणा कलाम आहिनि? 12 कलाम ईंदा आहिनि। 12 कलाम ईंदा आहिनि। 12 हाणे त 15 का बि 50, हाणे त एल्बम न आहे न, हाणे त जेतिरा गाना करणा आहिनि उहे शो में थी वेंदा आहिनि। सही। त पोइ तव्हांखे कंहिं पंहिंजे हेल्पर जी ज़रूरत न पवंदी आहे, पाण ई ट्रैक ठाहींदा आहियो, पाण ई पंहिंजी रिकॉर्डिंग कंदा आहियो? बिल्कुलु बिल्कुलु, मूंखे ख़ुशी थींदी आहे, कोई न हूंदो अकेले में, ख़ुशी थींदी आहे पंहिंजी रिकॉर्डिंग। मतिलबु पाण पंहिंजी रिकॉर्डिंग करे मुतमइन थींदा आहियो? बिल्कुलु। कॾहिं ॿिए कंहिंखां रिकॉर्डिंग वग़ैरह कराई आहे कलाम जी? न, हाणे जॾहिं को वटि स्टूडियो खोलियो आहे त मां पंहिंजी रिकॉर्डिंग पाण कंदो। बाक़ी कंहिं बि स्टूडियो में नाज़ प्रोडक्शन में एल्बम थिया, ट्रेकनि ते ई थिया, जाॾे उन्हनि ते बि कयासीं, लाड़काणे में थिया, ॿी कंहिं कंपनियुनि में। जॾहिं को वटि हीउ सिस्टम थियो आहे त पोइ पंहिंजे सिस्टम में। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। असांखे हाणे छा ॿुधाईंदो? हाणे बि सुठो गीत आहे मारम लाशारी साहब जो, तव्हांखे पेश कयां। जी। अच्छा अच्छा, हिकिड़ो में असां वटि कॉल मौजूदु आहे, पोइ वरी तव्हांजो गीत ॿुधूं था। ॾिसूं असां सां गॾु केरु आहिनि। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। भलीकार भलीकार, केरु असां सां गॾु आहिनि? मां हाजी शम्स मीर जे तो ॻाल्हायां, मदीने पाक मां। भलीकार, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह से या कुर्ब तव्हां सभिनी खे अलाह से ख़ुशि रखे। प्रोग्राम हले तो ॾिसूं था। महिरबानियूं महिरबानियूं। जी, छा चवणु चाहींदो? असां जेको अर्ज़ु कयो तो असां नंबर वठी रखियो आहे महबूब जो। जी, महबूब मीर जे तो नंबर मां वधो आहे। अच्छा, सही। तव्हां को तव्हां न आणाए सघियो न। असां पंहिंजे डायरेक्टर साहब खे चवंदासीं त महबूब मीरजत साहब खे असांजे प्रोग्राम में घुरायो। ॿियो कुझु चवणु चाहींदो? सिंगार अली असां सां गॾु मौजूदु आहिनि। सिंगार अली खे ॾियो त। जी, ॻाल्हायो ॻाल्हायो ॻाल्हायो। जी बाबा। उस्ताद अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा, छा हाल आहे? बाबा ख़ैर, तव्हां ॿुधायो? अल्लाह जो शुक्र, दुआऊं, तव्हां भाइरनि जूं दुआऊं। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। असां मदीने में तव्हां सभिनी जी दुआऊं था घुरूं, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे।
ईअं दुआऊं घुरंदा रहो बाबा, दुआऊं घुरंदा रहो। कोई हारी मो कलाम नओं असांखे ॿुधाए, महिरबानी कर। जी 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 उस्ताद जी बाबा जी, महिरबानी थी जी बाबा जी। ओके जी, महिरबानियूं बिल्कुलु कॉल करण जूं। बिल्कुलु तव्हांखे कोयारी मां कलाम नओं बि ॿुधाईंदासीं, पर हींअर कलाम जेको ऑन द स्पॉट आहे त ॿुधूं था, छा ॿुधाईंदो? एक सोने जो आया सवाली, ओ मुझी दिल में जगह भी आ खाली, जेको बे मूसा यारी रख दो सदाई सुख ॾिसंदो, जेको बे मूसा यारी रख दो सदाई सुख ॾिसंदो। एक सोने जो आया सवाली, मुझी दिल में जगह भी आ खाली, जेको बे मूसा यारी रख दो सदाई सुख ॾिसंदो, जेको बे मूसा यारी रख दो सदाई सुख ॾिसंदो। दुख सुख में उन्हीं सां मां हूंदुसि बदल, आज़माए ॾिसे मूंखे केॾो बेभल। दुख सुख में उन्हीं सां मां हूंदुसि बदल, आज़माए ॾिसे मूंखे केॾो बेभल। मां त पंहिंजे पारां पूरी कोशिश कंदुसि, वस वेंदे न उनखे मां दुख ॾींदुसि। मां ते सखणो न आहियां हवाली, मुंहिंजी दिल में जगह भी आ खाली, जेको बे मूंसां यारी रखंदो सदाई सुख ॾिसंदो, जेको बे मूंसां यारी रखंदो सदाई सुख ॾिसंदो। हिक सोने जो आया सवाली, मुंहिंजी दिल में जगह भी आ खाली, जेको बे मूंसां यारी रखंदो सदाई सुख ॾिसंदो, जेको बे मूंसां यारी रखंदो सदाई सुख ॾिसंदो। जेको प्यारे जे बदले में पियो प्यार ॾे, पयो सांदुसि भली केॾा आज़ार ॾे। जेको प्यारे जे बदले में पियो प्यार ॾे, पयो सांदुसि भली केॾा आज़ार ॾे। छो तो महबूब उनखे बड़ा ॼम जॾहिं, फैसलो पंहिंजी दिल जो कयो मौत ॾे। रब ताक़त ॾिनी या माली, मुंहिंजी दिल में जगह भी आ खाली, जेको बे मूंसां यारी रखंदो सदाई सुख ॾिसंदो, जेको बे मूंसां यारी रखंदो सदाई सुख ॾिसंदो। हिक सोहणी जो आया सवाली, मुंहिंजी दिल में जगह भी आ खाली, जेको बे मूंसां यारी रखंदो सदाई सुख ॾिसंदो, जेको बे मूंसां यारी रखंदो सदाई सुख ॾिसंदो। चवे मुहर्रम गुज़ारिश मूं आहे कई,
चवे मोहरम गुज़ारिश मूं आहे कई इहा ॻाल्हि सरेआम आहे चई छो तूं महबूब उनखे बणायमि जॾहिं फ़ैसिलो पंहिंजी दिलि जो कयो मूं तॾहिं रब ताक़त ॾिनी या मालिक मुंहिंजी दिलि में जॻह बि आहे ख़ाली जेको बि मूंसां यारी रखंदो सदाईं उहो सुख ॾिसंदो जेको बि मूंसां यारी रखंदो सदाईं उहो सुख ॾिसंदो हिकु सोहणी जो आवाज़ सवाली मुंहिंजी दिलि में जॻह बि आहे ख़ाली जेको बि मूंसां यारी रखंदो सदाईं उहो सुख ॾिसंदो जेको बि मूंसां यारी रखंदो सदाईं उहो सुख ॾिसंदो। वाह 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 बेहतरीन बेहतरीन तमामु बेहतरीन मतलब फोक भी ॾाढो सुठो ॻाईंदा आहियो। जी हाँ। उहे इन्हनि शाइरनि जे अलावा तव्हां कंहिं वॾा जेका असां शाइर आहिनि वली आहिनि जेका पीर आहिनि उन्हनि जी शाइरी ॻाई आहे? जी हाँ ॻाई आहे। कंहिंजी शाइरी ॻाई आहे? साईं सभिनी ॻाई आहे जेके असांजा वली आहिनि घणो करे असांजो मुर्शिद हो दरगाह फतेहपुर शरीफ वारो। अच्छा असांजा फ़क़ीर हुयासीं जेको इहे सूफ़ी जे असांजे महफ़िलूं जेके थींदियूं सिर्फ़ु सूफ़ी थींदियूं हुयूं। अच्छा महफ़िल जी अगरि ॻाल्हि हली आहे त किथे किथे महफ़िल कई आहे तव्हां उहे? पूरो बलोचिस्तान असांजो जेको तरा पंहिंजो पूरो बलोचिस्तान में। अच्छा जी सॼे बलोचिस्तान में पूरो सिंध में सिंध खां वठी बलोचिस्तान ते कुझु अहिड़ी ख़्वाहिश रहिजी वई हुजे त बाबा हाणे हिन शहर में वञा पाकिस्तान जे या सिंध जे कोई अहिड़ो शहर वणंदो हुजे तव्हांखे त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां हिन शहर में वञी करे परफॉर्मेंस कयां? अहिड़ी का कोशिशि ख़्वाहिशूं सभु पूरियूं थी ॿाहिरि कॾहिं वञण जो मौक़ो मिलियो वयासीं कोई PTV जे तरफ़ों असांखे मौक़ो मिलियो पर न वञी सघे थोरी एज नंढी हुई। अच्छा हाणे जे अगरि मिले त केॾां वञणु चाहींदो केॾां वञणु पसंदि कंदो? बसि इहो ज़िंदगी जो सफ़र आहे जाते नसीब कुझु त हूंदो न इंसान जे ज़हन में त मां ॿार में कोई इरादो अहिड़ो कोन्हे बाक़ी हाणे कुदरत चाहे त पोइ। अच्छा डिसेंट तबियत आहे? जी मतलब डिसेंट आहियो घर में मतलब ख़ामोशी वारा? पंहिंजे कम में असां ख़ुशि आहियूं। घर वारा जेका आहिनि उहे उन्हनि जो कुझु बिहेव ॿुधायो कीअं हूंदा आहिनि अगरि तव्हां मतलब चवंदा हूंदा ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां फुल टाइम जॉब कंदा आहियो उन्हनि खे टाइम कीअं ॾींदा आहियो? उन्हनि जे लाइ टाइम आहे मुंहिंजो स्टूडियो बि उते आहे। भले हुते हुजे पर टाइम त ॾियणो हूंदो आहे न उन्हनि खे बाबा हू चवंदा दरवाज़ो घर जे अंदरि बि आहे ॿाहिरियों बि आहे हेॾो दरवाज़ो बंदि कयो ईअं सम्झ घर में वेठो आहियां। जी हा त ईअं त घणो टाइम घर जे लाइ हूंदो आहे पूरो घर जो कमु करे फारिग टाइम में हिन कम जे अलावा को ॿियो कमु न आहे? न न कुझु बि न बस तव्हांजो प्रोफेशन जेको आहे इहो ई थी वियो? रोज़ी आहे सभु शइ आहे ज़बरदस्त शौक़ बि आहे रोज़ी बि आहे सभु कुझु हिकिड़ी जॻह ते थिए थी त असांखे छा खपे। कंहिं वॾे आर्टिस्ट जो तव्हां गाना वग़ैरह रिकॉर्ड कया आहिनि कुझु यादि आहे कोई अहिड़ो गानो रिकॉर्ड कयो हुजे? असांजे तरह जो सुठो आर्टिस्ट आहे जावेद जखराणी हुनजा कया आहिनि। उन्हनि जा गाना कया आहिनि? जी हा उन्हनि जी एल्बम्स वग़ैरह कयूं? जी हा सही ज़बरदस्त बहितरीन मतिलबु तव्हां चओ था त मतिलबु मां सॼे सिंध में परफॉर्मेंस करे चुको आहियां हाणे माना पूरो थी वियो हाणे ब्रेक जो टाइम आहे। जी व्यूअर्स त पोइ केॾा बि न वञिजो वापसी मोटी अचूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक नाज़रीन मां सभिनी खे भली कार चवां थी अवां जे पंहिंजे शो सिंध म्यूज़िक में सिंगार अली दस्ती साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अच्छा धुनूं जेकियूं आहिनि उहे कॾहिं कंपोज़ कयूं आहिनि? ख़ासि न कयूं कुझु न न न इनमें शौक़ न आहे। अच्छा अगरि कयूं त करे सघो था मतिलबु कॾहिं ईअं हूंदो आहे त असां वटि शाइरी अची वेंदी आहे हा उहा थी वेंदी बिना कंहिं कलाम जे फिट करणु मतिलबु ॻायल कलाम ते फिट करण जी ॻाल्हि नथी कयां मां चवां थी अलॻि सां हिकिड़ी धुन कंपोज़ करणु थी वेंदी मतिलबु कई आहे? कई न आहे थी वेंदी कम थी वेंदी मतिलबु तव्हां चओ था त मतिलबु एतिरी मूंखे अलाह साईं ॼाण ॾिनी आहे त मां इहो करे वेंदसि। अच्छा केतिरी जेको आहे ज़बाननि में तव्हां ॻायो आहे? बलोची में बि ॻायो आहे सिराकी में सिंधी बिरोकी में बि ॻायो आहे। अच्छा 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 सिंगार अली छा थो सम्झे त हू हिकिड़ो प्रॉपर सिंगर आहे या अञा उनखे सिखण जी ज़रूरत आहे? आहे सिखण जी ज़रूरत आहे। अच्छा जी हा मतिलबु तव्हां पंहिंजे पाण खे असां कुझु बि न आहियूं कुझु बि न आहे असांजे लाइ हे त सिर्फ़ु असां त हीअं कुझु बि न आहियूं फनकार अलॻि शइ आहे सही ॻाइणु वॼाइणु अलॻि शइ आहे। अच्छा माण्हू जेका आहिनि जॾहिं तव्हां ॻाईंदा आहियो की महफ़िल में छा उनखे पसंदि कंदा आहिनि? इन सवाल खे मां कंटिन्यू कंदसि असां वटि कॉल आहे ॾिसूं असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदी प्यारा प्रोग्राम प्यारा माण्हू महफूज़ रहमान भुट्टो घोटकी में ॻाल्हायां थो। भली कार कीअं आहियो? ठीकु आहियो?
सिंगार अली दस्ती साहब वेठा आहिनि। मां शुरू खां वठी प्रोग्राम ॾिसां पियो, ॿुधां पियो, ॾाढो बहितरीनु ऐं माशाअल्लाह सेट डिज़ाइनर सेट बि अवांजो ॾाढो बहितरीनु लॻो पियो आहे ऐं अदी बि ॾाढी माशाअल्लाह ख़ुशगवार मूड में प्रोग्राम करे पई ऐं अवांजा म्यूज़िशियन अवांजा डायरेक्टरनि खे मां सलाम पेश कयां थो त असांजी सिंध जी सकाफ़त जा ऐं सिंध जे कल्चर जा ऐं सिंध जे अदब जा जेके बि फनकार सिंध टीवी ते अचनि था मां सिंध चैनल वारनि खे सलाम पेश कयां थो। इहे अवांजे डायरेक्टर खे बि सलाम आहे। अदा दस्ती साहब ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र भाउ, तूं ख़ुशि आहीं? ख़ैरा? सिंगार भाई तव्हांजो कलाम हाणे ॿुधोसीं। जी जी ॾाढो बहितरीनु कलाम, ॾाढी ख़ुशी थी। सिंध टीवी जो आहियां ऐं पाण आर्टिस्ट बि आहियां। जी बाबा जी। भुट्टो घोटकी असां स्टेज शो कंदा हुआसीं कंहिं वक़्तु ऐं फनकारनि खे बि घुराईंदा हुआसीं। परे परे जा लाड़काणे जा घोटकी जा सभु गॾु थींदा हुआसीं। सर ॿियो अर्ज़ु इहो आहे जी बाबा त महिरबानी करे को बलोची कलाम थी वञे त वरी महिरबानी थींदी। को बलोची कलाम असांखे ॿुधायो। जी बाबा जी। ख़ासि करे ॿियो न त फुकराई कलाम को हुजे। ॾाढा रंग अवांजे प्रोग्राम में ॾिसण में अचनि पिया। वरी बि मां सभिनि खे सलाम पेश कंदुसि। बेटा ई असांजो शेर पढ़ंदो आहे। जी बाबा जी जी। त माण्हू सभु न सोणा पखी सभई न हंज कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे पोइ ॿार जी। वॾी महिरबानी। ख़ुदा अवांजी टीम खे अवांखे सदाई आभार। महिरबानी महिरबानी। आमीन आमीन सुम आमीन। वॾी महिरबानियूं। मौला तव्हांखे बि सलामत रखे हमेशह। बलोची कलाम जी अची वई आहे तव्हां फरमाइश, पर असां वटि जेका ज़ारी ॻाल्हि आहे लिमिटेड टाइम हूंदो आहे। बिल्कुलु तव्हांखे बलोची कलाम बि ॿुधाईंदासीं। ॿुधायां भाउ खे हिन सूफ़ी गाने जो बि चयो असांखे। सूफ़ी कलाम बि आहे त पोइ फरमाइश पूरी थींदी इंशाल्लाह। सूफ़ी कलाम ॿुधायां। जी बिस्मिल्लाह। वढे टुके गचल गपल मुझा इश्क कया युज़बा हर रग तवार पिरिय जी अचन हूं सदा रुतबा वदहू ला शरीक लहू दर जोश दिना जज़बा पिरी से पसबा सोना शाहर खिल मुझा हड बेहल दम होतने ओ सोहनी सूरत जो केड़ो कया मां बयान सोहनी सूरत जो केड़ो कया मां बयान बनड़ो मस्त थिए वो हुस्न दिसी हैरान सोहनी सूरत जो केड़ो कया मां बयान सोहनी सूरत जो केड़ो कया मां बयान बनड़ो मस्त थिए वो हुस्न दिसी हैरान सोहनी सूरत जो सनम जिला सूरत सुबहानी लग्यो रमज़ाने न दिलड़ी दीवानी सचिया सनम जिला सूरत सुबहानी ओ लाहद लगी व्या लाहुती लासानी है लाहद लगी व्या लाहुती लासानी बिरहे तन बातों नी वो आहे इश्क हैयान सोहनी सूरत जो केड़ो कया मां बयान सोहनी सूरत जो केड़ो कया मां बयान मनड़ो मस्त थिए वो हुस्न दिसी हैरान सोहनी सूरत जो
रख ले झूला पवन याद गालो सादा सूरन में सरजू वेठा जालू सोहणी रख ले जो है पवन याद डालू रोई रात कया रोज राड़ू है रोई रात कया रोज राड़ू शोभेरा सदके वो कत मन ते कुर्बान सोहणी सूरत जो केड़ो कया मां बयान सोहणी सूरत जो केड़ो कया मां बयान मनड़ो मस्त थिए वो हुस्न ॾिसी हैरान सोहणी सूरत जो केड़ो कया मां बयान सोहणी सूरत जो केड़ो कया मां बयान मनड़ो मस्त थिए वो हुस्न ॾिसी हैरान सोहणी सूरत जो आशिक उन्हीं खे विधो सोज़ साड़े जान जिस्म हड पियो थो ॻारे आशिक उन्हीं खे विधो सोज़ साड़े जान जिस्म जिद जन कयो हवाल वो कॾहिं मतां खणिया सोणल नैन भाले वो कॾहिं मतां खणिया सोणल नैन भाले हणे तीर अबरू वो मारे मुझे का कान सोहणी सूरत जो केड़ो कया मां बयान सोहणी सूरत जो केड़ो कया मां बयान मनड़ो मस्त थिए वो हुस्न ॾिसी हैरान सोहणी सूरत जो आहे शाह इनायत चल के हिदायत वयासी विलायत फैज़ फुकर आहे शाह इनायत राज रखिल जो मिलिया अमानत है राज रखिल जो मिलिया अमानत चीज़ल नकी आहे नेड़े निंद्री आराम सोहणी सूरत जो केड़ो कया मां बयान सोहणी सूरत जो केड़ो कया मां बयान मनड़ो मस्त थिए वो हुस्न ॾिसी हैरान सोहणी सूरत जो केड़ो कया मां बयान सोहणी सूरत जो केड़ो कया मां बयान मनड़ो मस्त थिए वो हुस्न ॾिसी हैरान सोहणी सूरत जो वाह 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 चीज़ल साईं जी शायरी चीज़ल साईं बेहतरीन तमाम बेहतरीन मतलब हिकिड़ो मतलब अलग रंग हाँ सुफ़ी रंग आहे साईं सुफ़ी रंग आहे अलग रंग आहे बिल्कुलु घर में जेका तव्हांजा ॿार आहिनि कंहिं में ॾिसो था त बाबा ही ॿार मुंहिंजो सुरीलो आहे ॻाइण में न न ॻाइण में शौक़ु न अथनि कोई ॿार न आहे न सभु पढ़ाई में आहिनि बिल्कुलु मतलब कंहिं में त हूंदो आहे न छो त जीअं तव्हां चयो मुंहिंजा फादर ॻाईंदा हुया जी हा वरी तव्हां ॻाइणु शुरू कयो हिकिड़ो मुंहिंजो नंढो छोकिरो हो उनखे शौक़ु हुयो लेकिन हिकिड़े ॾींहुं मां हुनखे झलियमि त मां नंढड़ो हाली बि हाली इन ॻाल्हि कम खे छॾे ॾे त पर हाणे चवांसि थो बाबा हाणे त मां आहियां हा तो इन शौक़ में अचे थो न बाबा हाणे न बसि माना तव्हां छो हुनखे झलियो मतलब छा वजह हुई मां सुबुह नंढड़ो हुयो मां इन शौक़ में अची वेंदो मुंहिंजो ख़राबु थी वेंदो सॼो ज़िंदगी तबाह थी वेंदी ज़िंदगी तबाह थी वेंदी ओके जी काल असां सां गॾु आहे ॾिसूं केरु मौजूदु आहिनि जी अस्सलाम वालेकुम सलाम मेहराब जोड़े जो खैरियत आहे बिल्कुलु ख़ैरियत आहे भली कार कीअं आहियो अॼु वॻो तव्हांखे बहितरीन थो ठहे महिरबानियूं महिरबानियूं ॿियो ख़ैर आहे शोभी भाई आहे शुबे बिल्कुलु आहिनि ॻाल्हायो भले ॻाल्हायो जी ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम जी ॻाल्हायो सलाम शोभी भाई क्या हाल है शुक्र शुक्र आप बताइए कैसे अल्हम्दुलिल्लाह करम मौला का तबीयत ठीक है बहुत शुक्र है सर्दी है नहीं सर्दी है जी इधर सर्दी है बहुत सर्दी है 3 कंबल डाले हुए हैं हाँ देसी अंडे खा रहे हैं देसी मुर्गी
देसी मुर्गी मिलेगी, जरूर खाएंगे इंशाल्लाह जी। आपको खिलाएंगे, इधर आ जाओ मेरे पास। बस आ जाते हैं हाजिर, हम तो आपके दिल में ही हैं। नहीं, बड़ी मेहरबानी। ओके जी, महिरबानी महिरबानी। हमेशह तव्हां कॉल कंदा आहियो ऐं 200 जी स्पीड में हूंदा आहियो। अॼु वरी शोएब भाई माना देसी मुर्गी खानी चाहिए न? बिल्कुल खानी चाहिए, क्यों नहीं खानी चाहिए। अच्छा, आर्टिस्ट जी जेके अगरि असां ॻाल्हि कयूं त अक्सर जीअं अॼु मुंहिंजे गले जो हशर आहे, पोइ जॾहिं रिकॉर्डिंग करींदा आहिनि पोइ कीअं उन्हनि खे मैनेज कंदा आहियो? कंहिंजो गलो वेठल हूंदो आहे, कीअं ॻाल्हाईंदा आहियो? स्केल हेठि मथे करे छॾंदा हुनजो। अच्छा, जी हा। पोइ बि कॾहिं कॾहिं ख़राश अची वेंदी आहे, जीअं मुंहिंजे ॻाल्हाइण में अचे पई। उन्हनि खे ॿुधाईंदा, रिकॉर्डिंग करे ॿुधाईंदा, बाबा तव्हांजो ही क्वालिटी, ही आवाज़ अगरि तव्हांखे पसंदि आहे त ठीकु आहे, अगरि न आहे ॿिए चकर। कुझु अहिड़ियूं आवाज़ूं बि ईंदियूं जेकी लय में न हूंदियूं, पोइ उनखे लय में कंदा आहियो? लय में छा ॻाइण जी ख़बर ई कोन्हे। पोइ कीअं उन्हनि कीअं सेटिंग कंदा आहियो? असांजी बि रोज़ी आहे, हुनजो बि शौक़ु आहे, पर मां हुनखे ॿुधाईंदो आहियां बाबा तव्हां हिन कम जा न आहियो, अञा सिखी अचो। अगरि पोइ बि चओ था न, त पोइ हीअ पंहिंजो पहिरियों आवाज़ ॿुधो, रिकॉर्डिंग इहा आहे, तव्हांजो आवाज़ इहो ई हूंदो। चवंदा आहिनि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जंहिं गाने खे असां दिलि सां न ठाहींदा आहियूं उहो हिट वेंदो आहे। हा, ईअं थींदो आहे। ऐं जंहिं गाने खे असां एॾो दिलि सां ठाहींदा आहियूं, शाइरी कंदा आहियूं, बाक़ाइदा वेट कंदा आहियूं, उहो गानो न लॻंदो आहे। बिल्कुलु न लॻंदो। कोई तव्हांजो मनपसंदि गानो अहिड़ो हुजे जेको तव्हांखे दिलि सां लॻो हुजे, बाबा हे गानो मुंहिंजो परफेक्ट आहे? न, हीअं तव्हां वारी ॻाल्हि ते अचूं था, जेके दिलि सां हिकिड़ो गानो असांखे उहा शाइरी वणंदी आहे, पसंदि बि आहे, धुन बि पसंदि आहे, पर उहा असां ताईं पसंदि आहे, अॻिते न आहे। अॻिते पसंदि नथा? जेकी असांखे पसंदि न आहे अवाम में उहा पसंदि थींदी आहे। अवाम उहो पसंदि कंदी, जेकी तव्हांखे पसंदि न हूंदी आहे। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे। मतिलबु कॾहिं ईअं थींदो आहे, अक्सर ईअं थींदो आहे, इंसानु सोचींदो आहे हीअं त थींदो, हूअं ई थींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ईद जा जेका ॾिहाड़ा हूंदा आहिनि या जेके असांजा पंहिंजा कल्चर डेज़ हूंदा आहिनि, उन में तव्हांजी छा मसरूफ़ियात हूंदियूं आहिनि? मतिलबु स्टूडियो में असां वटि एतिरी हूंदो आहे, रिकॉर्डिंग में त पंहिंजो गीत ईद जो असां न आहियूं करे सघंदा। अच्छा, बिल्कुलु। मतिलबु अञा ताईं माण्हू रिकॉर्डिंग कराइनि था, पर मुंहिंजे हिसाब सां मां ॾिसां थी त इहो कमु घटि थी वियो आहे। लेकिन नओं शौक़ु जेको नवां माण्हू आहिनि उहे त असां वटि ईंदा ई आहिनि न, उन्हनि जो शौक़ु असां ई पूरा कंदा आहियूं। बाक़ी वॾे कंहिं स्टूडियो ताईं पुॼी नथा सघनि, उन्हनि खे टाइम बि न आहे, उहे हिन खे ॻाराईंदा बि कोन। सही। असांजी रोज़ी आहे, पोइ जहिड़ो तहिड़ो खणी कटे सटे हेॾो करे उनखे ठाहे ॾींदा आहियूं। अच्छा, तव्हांजा शागिर्द आहिनि? जी हा, शागिर्द। केतिरा शागिर्द आहिनि तव्हांजा? 2 शागिर्द कया आहिनि। मां कंदो न ॻाइण में या कलाम ठाहिण में? ॻाइण में। हा। पोइ उहो शौक़िया ॻाइनि था या मतिलबु एज़ अ प्रोफेशनल? सिंगर आहे मुंहिंजी हाँ शागिर्द आहे कोमल अख्तर। अच्छा। नेक्स्ट कंहिं प्रोग्राम में हुनखे बि वठी ईंदासीं। इंशाल्लाह। सुठी सिंगर आहे, सुठो आवाज़ अथसि, ज़बरदस्त, मुंहिंजे चैनल ते उनजा गाना हलनि था। अच्छा, माशाल्लाह, बहितरीन जी। त पोइ ब्रेक वठूं था व्यूअर्स, केॾा बि न वञिजो, वापसी मोटी अचूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक नाज़रीन, सभिनी खे भली कार चवां थी। अमां जे पंहिंजे शो सिंध म्यूज़िक में असां सां गॾु सिंगार अली दश्ती साहब मौजूदु आहिनि। अच्छा सिंगार साहब, मूंखे ॿुधायो, कॾहिं कॾहिं अहिड़ा कुझु ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि जेका असांखे ता हयात यादि रहंदियूं आहिनि, ख़ुशी वारी ॻाल्हियूं थींदियूं, जीअं अगरि असां कंहिं प्रोग्राम में वेंदा आहियूं त कुझु ख़ुशगवार को मौक़ो अहिड़ो हुजे जेको तव्हां खां न विसरियो हुजे, कुझु यादि आहे? न, मूंखे यादि न। कॾहिं कॾहिं असां कंहिं जॻह ते ईअं फासी बि वेंदा आहियूं ॻाइण जे हिसाब सां। हा, थी वेंदो आहे, का कंहिं लफ़्ज़ में फासी वेंदा आहियूं। हा, पोइ कीअं निकिरंदा आहियो? मतिलबु बाबा ॿी लाइन हणी वञेसि। हा, ॿुधण वारनि खे कहिड़ी ख़बर त छा थो थिए। पर कुझु माण्हू ईअं चवंदा आहिनि त बाबा तव्हांखे माना एज़ इट इज़ साॻी शाइरी ॿुधाइणी आहे। कॾहिं कॾहिं असांखे धुन ईंदी आहे, शाइरी यादि न हूंदी आहे, आस्ताई हणी करे पोयां पंहिंजी शाइरी हणी वेंदा आहियूं। त सिंगर जो ॻायल गीत हूंदो आहे, पोइ अॻियनि जी फरमाइश हूंदी आहे त हिकु थल हिकु अंतरो रिपीट करे ॿुधाए, फरमाइश पूरी थी वेंदी आहे। अच्छा, पर प्रोग्राम्स वग़ैरह बि कंदा आहियो? जी हा। अच्छा, मतिलबु अगरि वेंदा आहियो प्रोग्राम में त बिल्कुलु पेमेंट वग़ैरह वठंदा आहियो या ईअं? न, जेको हुनजे साम्हूं आहे, दोस्त हूंदा आहिनि पंहिंजा, जेके सॼण हूंदा आहिनि, उनखे चवंदा आहियूं ठीकु आहे, तव्हां असां ईंदा, असां अची वेंदासीं। पंहिंजी टीम में अगरि तव्हां मतिलबु कुझु पाण में चेंजिंग चाहियो त मां बाबा पंहिंजे पाण में चेंजिंग कयां, छा चेंजिंग करणु चाहींदो? पंहिंजी पर्सनैलिटी में या पंहिंजे ॻाइण में कुझु हूंदो आहे न? जीअं मां चाहियां थी त मां हिकिड़ो सम्झो त हिकिड़ो सूफ़ी रंग खे माना खणी हलां या गज़ल खे खणी हलां, तव्हां पंहिंजे पाण में छा चेंजिंग चाहियो था? इहा ॻाल्हि आहे त सूफ़ी रंग त आहे ई आहे असां वटि न। अगरि सूफ़ी रंग में हलणो आहे त सूफ़ी, जंहिं प्रोग्राम में वेंदा आहियूं उन प्रोग्राम खे ॾिसंदा आहियूं असां, ही छा था ॿुधनि, अंदाज़ो लॻाईंदा आहियूं। सूफ़ी बि ॿुधाईंदा आहियूं, उनखे धमाल बि ॿुधाईंदा आहियूं। अञा बि चवनि था अञा बि मज़ो न आयो त वरी फिराईंदा बहितर। असां वटि कॉल मौजूदु आहे, ॾिसूं असां सां गॾु केरु आहिनि। जी अस्सलाम वालेकुम।
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी प्यारी प्यारी मुन्नी, नालो ॿुधायो। जी अस्सलाम वालेकुम। जी जी हेलो अस्सलाम वालेकुम। जी जी वालेकुम अस्सलाम। केर असां सां गॾु मौजूद आहिनि? तव्हांखे गानो। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। शिकापुर सां। भलीकार भलीकार, नालो ॿुधायो। वालेकुम सलाम। ओके जी, वॾी महिरबानी तव्हांजी फ़ोन कॉल करण जी। ऐं तव्हांजी रिपीट में जेकी आवाज़ अचे पई, हमेशह चवंदी आहियां जॾहिं बि असांखे कॉल कंदा आहियो त टीवी जो वॉल्यूम बंदि करे कॉल कंदा कयो, त जीअं तव्हांखे असांजी वॉइस सम्झ में अचे ऐं असांखे तव्हांजी। त लास्ट में असांखे छा ॿुधाईंदो? दोस्त आहे, सुठो शाइर आहे, जमालुद्दीन सुमरो, असांजो ठरी मीरवा जो हुनजो गीत आहे। जी तव्हांखे ॿुधायूं था। गोठ तुझे हो उते मुझा मुखालिफ खोड़ अच्छा पीरी की। गोठ तुझे हो उते मुझा मुखालिफ खोड़ तुझू मुझू कदा वतन गिला ना है खबर केड़ियों वतन सलाम तोड़े छड़ी दा जोड़ अच्छा पीरी तुझे हो उते मुझा मुखालिफ खोड़ अच्छा पीरी की। गोठ तुझे हो उते मुझा मुखालिफ खोड़ हिक हुजे तो पुॼा माउन सां उते माण्हू त हज़ार। हिक हुजे तो पुॼा माउन सां उते माण्हू त हज़ार। मुझे करे ही तोखे जानियड़ा ईदा वॾा हज़ार। तोखे शाबस या दुनिया पकड़ी थो चोरी छपी मूंसां मिलण घुरी थो मूंखे पे ख्वाहिश किरोड़ मैं अचा पीरी की। गोठ तुझी हो उते मुझा मुखालिफ खोड़ तुझू मुझू कंदा वतन गिला ना है खबर केड़ियों वतन सलाम तोड़े छड़ी दा जोड़ मैं अचा पीरी की। गोठ तुझे हो उते मुझा मुखालिफ खोड़ अचा पीरी की। गोठ तुझे हो उते मुझा मुखालिफ खोड़। मुझी भी दिल चए मिला मां तो सां तोखे ॾिठे थी साल वियो। मुझी भी दिल चए मिला मां तो सां तोखे ॾिठे थियो साल जहिड़ो तुंहिंजो आहे उते प्यारा मुंहिंजो बि अहिड़ो हित हाल तोखे अलॻि आहे मेरी परेशानी मां बि बेवस थी पियो आहियां जानी इश्क में ईदा
जिन अची सघां तोड़े च जमाल कुर्ब करे वञ तूं मिले जिन अची सघां तोड़े च जमाल कुर्ब करे वञ तूं मिले हरी पौंदी मुंहिंजी रग रग साईं ईते अंगणा मुंहिंजे हली तोखे शाबास या तूं पा करे थो चोरी छपी मूंसां मिलण घुरी थो मूंखे पे ख्वाहिश किराण ऐं अचां फिरी उठ तुंहिंजे होय उते मुंहिंजा ख़्याल ओ अचां फिरी उठ तुंहिंजे होय उते मुंहिंजा ख़्याल तुझू मुझू कंदा वतन गिला नाहे ख़बर कहिड़ियूं वतन सलाम तोड़े छॾींदा तोड़ ऐं अचां फिरी उठ तुंहिंजे होय उते मुंहिंजा मुख़ालिफ़ घोड़ ओ अचां फिरी उठ तुंहिंजे होय उते मुंहिंजा मुख़ालिफ़ वाह 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 आख़िर में तव्हां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि चई छॾी बिल्कुलु ईअं ई आहे न जी। कंहिंखे डेडिकेट कंदो इहो गानो हीउ गानो असांजो सुठो शाइर आहे उमर ख़ान लाशारी अच्छा उन्हनि माना ही सियासी जवाबु अची वियो सो वॾी महिरबानी तव्हांजी त तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे प्रोग्राम में आयो 4 चंड लॻाए छॾिया कुझु चवणु चाहींदो को मैसेज ॾियणु चाहींदो लास्ट में पंहिंजे फैंस खे जेका तव्हांखे ॾिसनि पिया उन्हनि खे बसि हुनजी दुआऊं खपनि असांखे बिल्कुलु दुआनि खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे क्या बात है वॾी महिरबानी तव्हांजी मोला तव्हांखे सलामत रखे उम्मीद कयां थी आईंदा भी तव्हां असांजे प्रोग्राम में इंशाल्लाह। पंहिंजो कीमती वक्त कढी करे दो शोभी भाई आज मेरी ड्यूटी जो है आपने लेनी है सो शोभी भाई आपकी बड़ी मेहरबानी हमेशा साथ होते हैं इंशाल्लाह कल भी साथ होंगे मोहम्मद अली ढोलक ते तव्हांजी वॾी महिरबानी मोला तव्हांखे सलामत रखे जी व्यूअर्स तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी ऐं मोला तव्हां सभिनीनि खे सलामत रखे जेको आहे लास्ट में मां इहो चवणु चाहींदसि त हींअर बि जेको आहे जॾहिं बि मुंहिंजे मथे में सूरु थींदो आहे या प्रोग्राम में ईंदी आहियां त मां हमेशह शान असांजी जेको आहे मेज़बान टपाल मेज़बान गॾु हूंदी आहे हींअर बि असां चांहि पी करे यकदमि फ्रेश थी विया आहियूं सो सिंध म्यूज़िक जो साथ हुजे शाम जो टाइम हुजे ऐं टपाल मेज़बान जो साथ हुजे फिर क्या बात है टपाल मेज़बान जेको आहे हिकिड़ो ज़बरदस्त गेम शो वठी करे अची रहियो आहे सभिनीनि सॼे सिंध जे शहरनि में जेको आहे जश्न जमालो जे नाले सां जश्न जमालो में शामिलु थियण जे लाइ तव्हां सभिनीनि खां पहिरीं टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट वठी करे उन खे तव्हां चांहि इंजॉय कयो ऐं पोइ ख़ाली जेको पैकेट आहे उन खे तव्हां फिल करे पंहिंजे पाणे में इन खे इनबॉक्स करे छॾियो ऐं शामिलु थी वञो जश्न जमालो जी क़ुरानदाज़ी में ऐं हासिलु करे सघो था क़ीमती इनामात सो मूंखे इजाज़त ॾींदा आहिनि दुआ सां गॾु त तव्हां जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा आबाद हूंदा सुभाणे अंगारे वारे ॾींहुं वरी तव्हांजे आॾो हाज़िर थींदसि हिकिड़े ख़ूबसूरत प्रोग्राम सां गॾु हिकिड़े नए आर्टिस्ट सां गॾु सो मूंखे इजाज़त ॾींदा आहिनि दुआ सां गॾु तव्हां जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा लास्ट में शोभी भाई का अॼु असां बहितरीनु कलाम ॿुधंदासीं अॼु मुंहिंजी ड्यूटी जेकी आहे उहा मां शोभी भाई खे ॾेई छॾी आहे छो त अॼु असांजी थोरी तबियत ऐं गलो नासाज़ आहे त पोइ शोभी भाई खां कलाम ॿुधंदासीं ऐं इंशाल्लाह सुभाणे ताईं अल्लाह हाफ़िज़ जी शोभी भाई क्या सुना रहे हैं आज बीबी की विलादत है विलादत के सुभान दिन है अल्लाह। हाँ जी जी। और बीबी फातिमा ज़हरा सुभान सलाम अलैका सलामुल्लाह उनकी विलादत है तो उस निस्बत से एक ला इलाहा के पढ़ने वाले इब्ले मज़ार तासीर का खजाना ला इलाहा तो बच गया जीत है शबीर की ला इलाहा तो बच गया
देख तू हो दवासता हो मंगले दुआ रब जाने ते हुसैन जाने। देख तू दवासता मन ले दुआ रब जाने ते हुसैन जाने। रब जाने ते हुसैन जाने। रब जाने ते हुसैन जाने। इतनी नमाज पढ़ होना बेचैन जितनी पढ़ावे तक मेरा हुसैन। इतनी नमाज पढ़ होना बेचैन जितनी पढ़ावे तक मेरा हुसैन। जितनी पढ़ावे तक मेरा हुसैन है। मुस्तफा सजदा वदा कहंदे खुदा रब जाने ते हुसैन जाने। 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 मेरे नसीबां विच लिखी नहीं औलाद कीती हुसैन झोली आबाद। मेरे नसीबां विच लिखी नहीं औलाद कीती हुसैन मेरी झोली आबाद। किबरिया हुसैन मर्तबा हुसैन ला इला हुसैन खुशको दर हुसैन रहनुमा हुसैन बाला तर हुसैन शहनशाह हुसैन बादशाह हुसैन। मेरे नसीबां विच लिखी नहीं औलाद कीती हुसैन मेरी झोली आबाद। कीती हुसैन मेरी झोली आबाद। सतपुत्र दे आखया राहब तुझा रब जाने ते हुसैन जाने। 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 देख तू ओ दवासता मन ले दुआ रब जाने ते हुसैन जाने। 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 किबरिया हुसैन मर्तबा हुसैन
रहनुमा हुसैन, खुशकोतर हुसैन, बहरवर हुसैन, ला इलाहा हुसैन, वो मेरा हुसैन है तेरा हुसैन, सब जहां हुसैन, सब जहां हुसैन, शहनशाह हुसैन, बादशाह हुसैन, बादशाह हुसैन। सिंध म्यूजिक तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD म्यूजिक। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।